अस्सलामुअलैकुम नाज़रीन, कौमी न्यूज़ सां गॾु मां सियाउल्ला मंगल अचो त तव्हांखे ताज़ा तरीन ख़बरूं खां आगाह कंदा हलूं। दादू के हटाओ, मुख्तियार दादू के हटाओ, डिस्ट्रिक्ट रिपोर्टर दादू फिदा हुसैन पॉइंट जी रिपोर्ट मुताबिक़ हटायो राशि ऑफिसरन के हटायो। दादू जे मुख्तियारकार अब्दुल हमीद खोखर ऐं म्यूनिसिपल ऑफिसर अनीसुर रहमान सियाल ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। राब्ता कमेटी सिविल सोसाइटी दादू पारां निकतल रैली कामरेड गुलाम मुस्तफ़ा जांवरी, सरदार इमाम बख्श पंवर, पप्पू देशी ऐं ॿियनि जगवाणी में प्रेस क्लब दादू अॻियां धरणो हयो। रैली में शिरकत कंदड़ माण्हुनि जे हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर हुआ। रैली में शरीक अॻवाणनि जो चवणु हो त मुख्तियारकार ऑफिस करप्शन जो गढ़ मची वई आहे, जिथे जाइज़ कमनि जे लाइ दादू जे आवाम खां रिश्वत तलब कई वञे थी। उन्हनि वधीक चयो त दादू शहर गंदगी जो ढेर बणिजी चुको आहे, मगर म्यूनिसिपल जो ऑफिसर अनीसुर रहमान सियाल पंहिंजो पेट भरण में पूरो आहे। मुज़ाहिरीन हुकूमत सिंध खां मुतालबो कयो त दादू जे इन्हनि ॿिन्ही राशि ऑफिसरनि खे हटायो वञे ऐं इदारनि मां करप्शन जो ख़ात्मो कयो वञे। ॿी सूरत में दादू जा शहरी रोड ब्लॉक ऐं बुख हड़तालुनि करण जो हक़ रखनि था।